नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त खैबर मां खबर ॾींदालूं तो सॼी दुनिया जियां मटियारी में बनवास रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर अली बतूल अलैहिस्सलाम, हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं संद साथियुनि जी शहीदनि जो चालीहो वॾे अक़ीदत व एहतराम सां मल्हायो पियो वञे। मटियारी में चालीहे जो मरकज़ी मातमी जुलूस दरगाह सखी हाशिम शाह खां बरामद कयो वियो। मातमी जुलूस में वॾे तइदाद में ज़ुलजना आलम पाक ऐं झूला पिण बरामद कया विया। चैलेंज जे सिलसिले में शिया उलमा काउंसिल पारां मोटरसाइकिल रैली कढी वई। रैली जी अॻवानी तालिब हुसैन मुंतज़री, कुर्बान अली हैदरी ऐं ॿियनि कई। जॾहिं त मातमी जुलूस में मटियारी ऐं उन जे आस पास जे इलाइक़नि खां आयल नुआ ख़्वान अंजुमन नुआ ख़्वानी करे ज़हरा सलामुल्लाह अलैह जे लाल ऐं संदसि साथियुनि खे भेटा पेश कई वई। मातमी जुलूस में सिक्योरिटी जा इंतजाम इंतहाई सख़्त कया विया। मातमी जुलूस पंहिंजे रवायती रस्तनि तां थींदो मटियारी जे स्टोर चौक ते पहुतो, जिते करबला जी शहीदनि जी यादि में मजलिस अज़ा बर्पा कई वई, जंहिंखे ख़िताब कंदे सैयद मोहम्मद जवाद शाह हुसैनी ख़िताब करे शोहदाए करबला जी ज़िंदगी जी रोशनी विधी। बाद में मोमिनन जंजीर ज़नी करे करबला जी शहीदन के बेटा पेश कई। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।